इम्कानी बरसातुनि जिते ज़िले इंतिज़ामिया जूं डोड़ूं लॻाए छॾियूं आहिनि, उते ठटे ज़िले जे अवाम जो पिणु साहु मुठि में विझी छॾियो आहे। छाकाणि जो ठटे ज़िले अंदरि बरसातुनि दौरान तबाहकारियुनि जो सबबु बणिजंदड़ सिम नालनि जी हिन भेरे का बि सफ़ाई सुथराई न थी सघी ऐं न वरी इम्कानी बरसातुनि जे तबाहकारियुनि खां बचण लाइ हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया आहिनि। ठटे ज़िले जे मेन आउटफॉल ड्रेन समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे सिम नालनि जी खांटी ऐं सफ़ाई वारो कमु गुज़िरियल केतिरनि सालनि खां न थी सघियो आहे, जंहिंजे करे सिम नाला उबता वहण शुरू थी विया आहिनि। जॾहिं त लाॻापियल इख़्तियारनि नुमाइश तौरु कुझु नालनि मां मिटीअ जा लपा कढाए किरोड़े रुपया बजट हड़प करे विया आहिनि। बरसाति में सिम नाला उथलण सबबु ज़रई फसल ऐं ॻोठ ॿुॾण जो ख़ुदशो वधी वियो आहे। सुमन नालो असांजे छंड जो ज़मीनुनि जो हर साल सफ़ाई थिए ई नथी, जेको सो पाणी पलटी बरसाति पवे थो त असांजी ज़मीनूं ॿोड़े चट करे थो, पर ॻोठ राज बि ॿोड़े छॾे। 4-5 साल थी विया आहिनि, 5 साल जे अंदरि जेको त को बि हुकुमरान या केर बि न आहे हेॾां आयो, जेको बि अचे थो त बाईपास ते अचो, उतां बि फोटू कढियो मथे मोकिलियो छॾीनि। हेॾां बाबा हा बसि अचे थी, मशीन थी अचे, क्रीन थी अचे, खुदाई थी थिए, पर अचे अॼु सूधी कमु को बि न थियो आहे। सफ़ाई वञी थी, जेको ऑफिसर अचे थो सो हुतां फोटो वोटो जेको ॾियो वञनि, या असांजी ज़मीन हुते ॾियो वञनि, ते असांजो नुक़सानु थियो वञे ज़मीन में। सभु सुमलाली 6 साल थी विया आहिनि, ते जेकी बरसाति पवंदी आहे असांजे ॻोठु सुमलाली पासे में, जो बरसाति पए ॻोठु ॿुॾियो थो वञे असांजो। साल थिया आहिनि सिम नाली नथी ठहे, सिम नाली पलटियो वञे, असांजी ज़मीनूं ॿुॾियो वञनि। 6-7 साल थिया आहिनि, ऑफिसर अचनि था ईअं 12 हली वञनि, चऊं था 6-7 साल थिया, चऊं वेठा ठाराइनि कोन था, ऐं 5-6 साल थिया मोरी टुटी पई, मोरी कोन था ठाराइनि। बि ठहे जे आबादी माना बरसाति बि पए थी, माना ज़मीनूं असांजी ॿुॾियो वञनि, ऐं सिम नाली मां सफ़ाई न पई थिए, ऐं हर साल माना 5-6 साल थिए थी पंहिंजी मोरी न पई ठहे, ऐं जे टाइम ते बरसाति पंहिंजी पवे थी उन टाइम मां सिम नाली पलटियो वञे। सिम नालनि जी वक़्त सिर खांटी न थियण सबबु केतिरा ई सिम नाला ब्लॉक थी विया आहिनि। जाम साकरो आउटफॉल ड्रेन, गुलमंडा ड्रेन, 25RL, 27R, साकरो ड्रेन, चिलिया यूनियन काउंसिल जे ड्रेन समेत ज़िले जे केतिरनि ई सिम नालनि जी खांटी न थी सघी आहे। जॾहिं त इरिगेशन ड्रेनेज खाते जे अमलदारनि बजट मुकमल ख़र्च ॾेखारे छॾी आहे, पर कम अञा ताईं नाहिनि थी सघिया। सिम नाला उथलण सबबु इलाइक़े में वॾी तबाही अचण जो ख़ुदशो ॾेखारियो पियो वञे, ऐं बरसाति जो पाणी उथलण सबबु ज़रई फसल ऐं ॻोठ पाणी हेठि अची वेंदा। ड्रेनेज अमलदारनि कुझु मनपसंद इलाइक़नि में सिम नालनि जी सफ़ाई कराए समूरी बजट तीन वाल करे छॾी आहे।